أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والعصر إن الإنسان لفي خسر إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وتواصوا بالحق وتواصوا بالصبر آمنت بالله صدق الله العلي العظيم सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे आऊं अर्ज़ कंदुसि मोहम्मद हसीब खलीली बोलदार खे तो वचन हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में पेश करियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान जो दुरूद पढ़ दो प्यार सा यकीन मिल दो यार सा सिक आए त सब सान शान में सजो कुरान मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान इश्क जो जरो मिली वने मोहब्बती में लो मची वने पंहिंजो अण ॾिठो ईमान शान में सजो कुरान मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान हाणे आऊं जेके बि दोस्त ॿाहिरां खां आया आहिनि स्पेशली जेको आहे आबिद यूसुफ बचाणी साहिबु यासिर बचाणी साहिबु ऐं दोस्त सलमान बचाणी साहिबु ऐं साईं जो हसनत बचाणी साहिबु उन सां गॾु शाहिद सवद दाऊदाणी साहिबु सदाम आरिसर साहिबु अचल आरिसर साहिबु मोहम्मद जेके दाऊदाणी बिरादरी जा आहिनि कुंभार बिरादरी आहे कहिड़नि जा नाला वठी आऊं नाला वठंदुसि ऐं उन सां गॾो गॾु ऐं जेके पंहिंजी बिरादरी जा आस पास जा जेके दोस्त आया आहिनि उन्हनि जो बि शुक्रियो अदा करियां थो महिरबानी उन्हनि जी जो कुर्ब जा कदम भरे आया जेके बि सभु असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि स्पेशली नदीम साहब ते तमाम घणियूं मेहनतूं कयूं आहिनि नदीम आहे आलम आहे ही साबिर आहे सभु जा सभु हिन प्रोग्राम खे अरेंज करण में सभु शामिल आहिनि मूंसां गॾु भाउ बेली थिया आहिनि सभिनी जी महिरबानी सभिनी जा लख कुर्ब हाणे आलम बोलदार खे अर्ज़ कंदुसि त अचे महिमाननि खे सिंध जो सकाफ़ती अजरक पेश करे नदीम बोलदार के अर्ज का दोस्त अच्छे मेहमान के मेरे हाथों में शहीदों की कमान है और आप उसके तीर है। शहीदों के लहू का
हैसियत पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाण आबिद यूसुफ बचाणी खे अर्ज़ु कंदुसि त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार दोस्त नौजवान साथी ऐं मूंखां गॾु हिते जेके जनरल कौंसिल जारकी जे पैनल ते बीठा आहिनि उम्मीदवार ऐं उन खां गॾु जेके जनरल कौंसिल जारकी जे ॻोठनि मां जेके दोस्त आया आहिनि गॾु ऐं कामरेड ख़ुशूस कामरेड हज़रात पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सभिनी खे अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं तव्हांखे इलेक्शन जे हवाले सां अगरि अर्ज़ु करियां था ऐं सम्झां थो त पहिरीं लिस्ट ठाराई आहे कुझु मौजूद हिते दोस्त वेठा आहिनि हज़ार वेठा आहिनि उन्हनि जो पर्सनली शुक्रियो अदा करियां छो जे हिन ॻोठ में अॼु अचण खां हिकिड़ी तरफ़ ख़ुशी बि थी आहे हिकिड़ी तरफ़ दुख बि थियो आहे पोइ कढंदुसि कंहिं ख़ुशी थो कढां त पंहिंजो जेको आहे उहो इन करे लिस्ट ठारायूं त हुनखे मुंहिंजी शर्म अचे त हीअ नाला एतिरा खया आहिनि आबिद बचाणी जेको आहे सभ खां पहिरीं साईं सिंह बख्श खलीली साहब मोहम्मद उबैर खलीली साहब हाजी हुसैन खलीली साहब मलकाबाद मां जेके आया आहिनि दोस्त जनाब अज़ीज़ुल्लाह गोज़ार साहब साजन गोज़ार साहब सुल्तान गोज़ार साहब ऐं सैफुल्लाह गोज़ार साहब आसिफ गोज़ार साहब मोहम्मद इसाक गोज़ार साहब काबिल एहतराम असांजा ख़ान मोहम्मद गोज़दार मीर अहमद गोज़दार साईं मोहम्मद ख़ान गोज़दार खलीली साहब कोर्स पाड़े मां साईं हाजी मोहम्मद कोर्स हाजी अब्दुर्रऊफ़ गोज़दार मुख्तार गोज़दार नाले भाई आबिद गोज़दार ऐं ख़ान मोहम्मद गोज़दार जा जेके बि दोस्त हिते सभु वेठा आहिनि ऐं दुबारा वरी चवंदुसि मुंहिंजा कामरेड साथी सभिनि खे वरी दुबारा पंहिंजो शुक्रियो थो अदा करियां नदीम हुसैन बख्श ॿिया जेके बि दोस्त आहिनि नालो सभिनि जो कोन थो खणी सघां भई जिन बि अॼु पंहिंजो हिन एतमाम जो हिन जो जेको एतमाम कयो आहे असांजे कॉर्नर मीटिंग जो उनखे वरी बि दिलि खां गहराइनि सां शुक्रियो थो अदा करियां असांजा बुज़ुर्ग जेके दोस्त वेठा आहिनि उन्हनि जो शुक्रियो अदा थो करियां इलेक्शन जो टाइम आहे लोकल पार्टी इलेक्शन बलजाती थिए पई तव्हां हिन ॻोठ में इंट्रोडक्शन कराइण जो पंहिंजो तारीफ़ कराइण ऐं सम्झा थो त वरी बि अर्ज़ु करे थो सघां त हिते असां बचाणी ख़ानदान जे तरफ़ां हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी में ई रहिया आहियूं ऐं उन्हनि जे तरफ़ां ई जेके बि कम कया आहिनि चाहे बचाणी साहब ॾे या हाणे गुरकास सतार बचाणी साहब पंहिंजो MLA आहे उनजे तरफ़ां ऐं मुंहिंजे तरफ़ां तालकिन आदमी में या डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर जे हैसियत सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पैनल ते ई कमु कयो आहे ऐं उन जी असीं जेको आहे तोराइता आहियूं उन जे लेवल ते उन जी प्लेटफॉर्म ते असां कमु कयो आहे ऐं हिन ॻोठ में आउं सम्झां थो त अगरि हिते मोहसिन बुज़ुर्ग वेठा आहिनि उते हिन ॻोठ मां कामरेड बिरादरी जो वॾो किरदारु आहे जेको उनजो वॾो किरदारु आहे उहे बचाणी जी रैली हुजे किताबनि जी रैली हुजे पीपल्स पार्टी जी जंहिं बि रैली में उते अॻियां हूंदा आहिनि चाहे उहे आबिद बचाणी खां गॾु हुजनि या गुरकास सतार बचाणी खां गॾु हुजनि हुननि जो वॾो किरदारु रहियो आहे जेके बि पोलिंगूं थियूं आहिनि उन्हनि में बि हुननि वॾो किरदारु अदा कयो ऐं उन्हनि खे साथ ॾियण में तमामु पंहिंजा हिते जा जेके मौजूदीन वेठा आहिनि उन्हनि जो वॾो हिकिड़ो किरदारु रहियो आहे जेको के दोस्त इलेक्शन में थींदो आहे के दोस्त अॻियां क़रीब हूंदा आहिनि के परे हूंदा आहिनि जेको मुखालिफ़ ॻाल्हियूं पिया कनि त सही पीपल्स पार्टी छा कयो आहे उन्हनि खे एतिरो शर्म अचणु घुरिजे त हिते जे पट में वेठा आहिनि साम्हूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिकिड़ी ज़िंदा मिसाल एॾो आरो प्लांट जे तरफ़ां पीपल्स पार्टी जे तरफ़ां ॾिनल आहे ज़िले काउंसिल जी हैसियत में तालकिन आदमी जी हैसियत में मूं हिन ॻोठ में गलियुनि में जेको बि मुंहिंजो जेको इख़्तियार हो जेको पंहिंजो इख़्तियारात मिलियल हूंदा आहिनि बलदियाती तरीक़े सां बलदियाती पंहिंजो सेटअप में
उन में कमु कयो आहे। इहे जेके मुख़ालिफ़नि जा जेके पटाका आहिनि जेके पंहिंजो किरदारु कशी कनि था उन्हनि जे लाइ त तव्हां वटि वॾे में वॾो जवाब आहे जेको तव्हां हुननि खे ॿुधाए था सघो। ॾुख इहो पियो थिए हिन माण्हू हिन पंहिंजे ॻोठ मां जंहिं बुज़ुर्ग खे मूं हमेशह साथ ॾिनो ऐं दोस्त पंहिंजो सम्झो उहो अॼु वरी मुख़ालिफ़नि खां गॾु हले पियो, किरदारु कशी करे पियो ऐं ग़लति बयानी करे पियो। आउं त अञा बि हुनजो एतिराम करियां थो छो जो ॾाढी अथसि ऐं दोस्त आहे, दोस्त जे बारे में पूरो चई नथो सघिजे। जेको आहे वरी गुनाहगार आउं थींदो त हुनजा गुनाह बख़्शी थी वेंदा। जेको आहे बाक़ी वधीक तव्हां सम्झो पिया करे छा पियो जेको आहे तव्हां दोस्तनि खे हथ ॿिए साम्हूं अर्ज़ु थो करियां जीअं असां बि पहिरीं तव्हांजे ॻोठ में जेको बि कम थिया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लेवल ते थिया आहिनि, बचाणी साहिब जे हुजनि मुंहिंजे तरफ़ां हुजनि, मूं पूरी कोशिशि कई आहे त हिन ॻोठ खे हमेशह गॾु खणी हलण जी। जेको हाणे असांजे यूनियन काउंसिल पंहिंजे लाइ यासिर मुंहिंजो भाणे जो बि थिए, पाड़े जो ज़मीनदार बि तव्हांजो आहे यासिर आफ्ताब बचाणी, उनखे पाण बीहारियो आहे। पैनल ते शाहिद दावदाणी ऐं सद्दाम आरिसर पाड़े जो आहे जेको तव्हांजे ॻोठ मां बि हाणे नुमाइंदगी जेको आहे खलीली साहिबु कनि पिया। जेको आहे हाणे तव्हां ते इहो अर्ज़ु आहे बल्कि ॿार था विझूं त जुलाई 24 तारीख़ पंहिंजो जेको आहे भरपूर अंदाज़ में साथ ॾियो ऐं पंहिंजो असांजी वॾी पोलिंग आहे पंहिंजी खान मोहम्मद बोज़दार जी। हिन में असांजे बचाणी ख़ानदान जा बि जेके अचनि था वोट ऐं आसपास जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि जा बि ऐं गॾु हिन ॻोठ जा वॾो हिकिड़ो किरदारु रहियो आहे हमेशह पोलिंग में जेको आहे उहो। ऐं आउं पर्सनली इन पोलिंग ते माना हूंदो आहियां जेको आहे ॿियनि पोलिंग ते घटि हूंदो आहियां, हिन पोलिंग ते वधीक हूंदो आहियां। त इहे सभिनी दोस्तनि खे वरी हथ ॿधी अर्ज़ु थो करियां त पंहिंजो भरपूर अंदाज़ में साथ तव्हांजो खपे त जीअं जेको आहे उहो असां इंशाअल्लाह ताला कामयाबी हासिल करियूं। सभिनी जो दोहराईंदो आहियां पर्सनली एज़ आबिद बचाणी जेको आहे ऐं ॿिया पीपल्स पार्टी जे तरफ़ां तव्हां हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हमेशह बचाणी साहिब जी इलेक्शन हुजे या मुंहिंजी इलेक्शन जेके थियूं आहिनि किताबी साहिब जी इलेक्शन हमेशह हुन में पंहिंजो वॾो किरदारु अदा कयो आहे, इज़त बख़्शी आहे। ऐं मूंखे उमेदु आहे हाणे त पंहिंजो कौंसिल में हिन ॻोठ मां आहे बलदियाती इलेक्शन आहे त हिन में बि इनशाअल्लाह ताला तीर जे निशान खे कामयाबु बनाइजो ऐं हीअ पूरी टीम जेकी आहे हिननि सभिनि खे कामयाबी मानजो। करीमाबाद खां साईं अकील बोलदार आयो आहे, हुनखे असां वेलकम कयूं था। ऐं ताहिराबाद खां साईं इक़बाल बोलदार आयो आहे, हुनखे असां वेलकम कयूं था। ऐं ताहिराबाद खां यूनुस बोलदार आयो आहे, हुनखे असां वेलकम कयूं था। महिरबानी तव्हांजी तव्हां हिते आयो कॾहिं चरगाल कॾहिं चरगाल को फुटो मरी वियो आहे, कॾहिं चरगाल को फुटो मरी वियो आहे, अञा तहके रत्ता जो मता समझी थरी इताई काबिल एहतराम पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर रहनुमा बचाणी खानदान जो इंतहाई अहम फर्ज असांजो वॾो मोहतरम आबिद यूसुफ बचाणी साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां यूनियन काउंसिल जारकीअ लाइ डिस्ट्रिक्ट काउंसिल जो नामज़द उम्मीदवार यासिर आफ्ताब बचाणी साहब पार्टी पारां नामज़द कयल असांजे यूनियन काउंसिल जो चेयरमैन शाहिद साहब दाऊदाणी साहब वाइस चेयरमैन सदाम आरिसर साहब असांजे काफ़िले में शरीक पहिरीं ॾींहं खां वठी असां सां मोहब्बत पेड़ में जरूर जिक्र कंदुसि अमीर बुलंद साहब जो पहिरीं ॾींहं खां अॼु ताईं गॾु हिते मौजूद कोठ खान बोलदार जा असांजा बुज़ुर्ग और अस्सलाम वालेकुम जी सिलसिलो जुड़ियो लोकल पार्टी 2022 जो अभी सब असांजा वॾा आहियो अमांजी जी सियासी तकरीबूं ज़रूर असां बि सियासी कारकुन आहियूं पर आयासीं त तिलावत सां गॾु नात बि हुई मिठे मोहम्मद जो ज़िक्र थियो सुठी महफ़िल वेठी आहे सुठल माण्हू वेठा
बटे ॻाल्हियूं ज़रूर हिते गोशगुज़ार कराईंदासीं। इलेक्शन हिकिड़ो जमहूरी अमल है, हर माण्हू खे, हर बरादरी खे, हर ग्रुप खे पूरो हक़ आहे इलेक्शन में हिस्सो वठे। के जमात तरफ़ां थो वठे, के मज़हबी क़ौमी तरफ़ां थो वठे, ज़ाती तरफ़ां थो रजड़ी सघे थो, ॿियो हुनजो हक़ आहे। माज़ी में तव्हां ॾिठो हूंदो पाण वटि जनरल इलेक्शन जे ज़माननि खां थींदियूं पियूं अचनि, लोकल बॉडी 1962 खां थींदियूं पियूं अचनि, जेके वॾा बुज़ुर्ग वेठा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी। हिन यूनियन काउंसिल में जॾहिं पहिरीं इलेक्शन थी लोकल बॉडी यूनिफॉर्मी दौर में 1962 में आबिद साहब उन साल चयो हो उन ज़माने जी ॻाल्हि आहे। पहिरियों जॾहिं यूनियन काउंसिल हिकु पक्षकारी जे घटि में घटि 4 यूनियन काउंसिल वॾी यूनियन काउंसिल साइड ठुल खड़ा गुण मारे जो पक्षकार सभु यूनियन काउंसिल में करे आबिद साहब वाला साहब यासिर साहब नानो हाजी मोहम्मद जाको बचाणी पहिरियों यूनियन काउंसिल जो चेयरमैन उनका वो मुख्तलिफ वक्तन थे लोकल बॉडीज बनती हुई पीपल्स पार्टी के ज़माने आवाम दोस्त नाले सां हाणे बाज़ाब्ता तौर ते पार्टी जे तौर ते इलेक्शन में हिस्सो वरितो। माज़ी में असां इलेक्शन कंदासीं, असां साज़िदुल्लाह मेमन आबिद साहब सां इलेक्शन कई, असां ख़ुदा पेशा में कबूल ताज़ो रिसेंटली असां जो भाउ रज़ा फरमानी हदीबी घरवारी कबूल कयो। इलेक्शन सुठी ॻाल्हि आहे। हिन भेरे दोस्तनि फ़ैसिलो कयो, असां जो ख़ुशामदीद सुठी ॻाल्हि आहे। पर अफ़सोस थोड़ी ॻाल्हि में ज़रूर थियो वो ॻाल्हि ज़रूर कई वॾा आयो ॻाल्हि इंसाफ़ ज़रूर कयो। इलेक्शन थी वेंदी नंढड़ी इलेक्शन 24 गुज़री 25 ते वरी पाण भाउर आहियूं राज भाग हिते मतदासीं हिते जंदासीं, पर तर्ज़ अमल कई ॻाल्हि ज़रूर करूं। जी फार्म जमा थिया असांखे बि ख़बर पई सही तव्हांजा कागज़ कल्ह कढाया तव्हां ते ऑब्जेक्शन फाइल कया। असांजे दोस्तनि चयो त छो न अहिड़ो ई तर्ज़ अमल पाण बि कयूं, पाण बि असां वटि जेको ज़बरदस्त पूरा फौज अॻे वारा सुप्रीम कोर्ट में फार्म पार न कराए सघिया। पर असां चयो न 24 जी 25 थींदी को हेड़ो बुज़ुर्ग सुबुह ते यार नंढड़ी इलेक्शन हुई उन छोकिरा हुआ उन्हनि छोकिराणी खे तव्हां जे न कयो असां हिनखे रोके पोइ हालत इहा थी ऐं मञा थो लेबर क्लास जो माण्हू आहियां, मुंहिंजे नाले लाइट जो मीटर ई कोन्हे, मूंखे फसायो काउंसलर में फसायो। पर जेको अफ़सोस थियो यासिर बचाणी जे हवाले सां यासिर बचाणी खानदान माण्हू आहे, इख़्तिलाफ़ बि थियनि था मेरे हुकुम जो इंपोर्टेड बाबा तारीख गवाह है कि राजन भागने खबर इन ही जगह है यार की आबिद साहब है यासिर की वापसी है या का यासिर या यासिर के वाल साहब ने पड़ तड़ नडर 100 साल पहले पाकिस्तान खान का 20 साल पहले बैराज कमायो तरे ने वननी बलियो में राजन साहब खान भेण मरण है इंपोर्टेड के मटी आ खराब पे लोगों पर खामोश रहा सी असा साथे का मेहरबानी क्यों वचू पर जरूर बहुत बार खानदान के सरदार मानो देखे एतरो उन्हें वसा बंदो जने डीआरओ जे सेशन कोर्ट में उन्हें पंहिंजी जजमेंट में लिखियो है सब पूरा कर जजमेंट ठीक है असी फेस करे वासे एक्शन है मोदी दासी भरपूर तरीके से लीदासी ये लीदासी जी कल 26 तारीख था सिंध के ज़िले में जवान हां सबनी के उन्हें खबर है सिंध में ये जागीर टॉप क्लास लट सरदार अलीगढ़ खानगढ़ हाराया पीपल्स पार्टी के सजे सिंध में जिते इलेक्शन कान पीपल्स पार्टी खटियो असी हिते पर असी चाहूं पिया असांजी पार्टी या बचानी खानदान जो हो या वर्करन जो हो हमेशा मसूल रहे राजन के भेड़ाए बोको इन वोटन करे रंगन खसीस वफादन करे राजन के गंडी दासी राजन के जोड़ी दासी राजन के विहारी दासी वेदन दास खिलाफ खत्म कराइंदासी असी खादिम थी इंदासी ई को नजर रहो इलेक्शन वरी इलेक्शन के जहां वडा पिया इन नेडिन इलेक्शन में करे पंहिंजे खसीस वफादन जे करे राजन के भेड़ाए चट कराणी पॉलिसी घट बचानी खानदान जी पीपल्स पार्टी इन करे असा के या खबर है असा जो पैनल जबरदस्त यूनियन काउंसिल पीपल्स पार्टी के कारकुन जो गड़ रही है हमेशा ही तो नडो लाइन से है असा के रिवायत के हरीफ उनन जी असा तदाबीर करे इन इलेक्शन में तमाम इलेक्शन वो सियासी दावत कर दिया सियासत हक है सबके पर तर्ज़ अमल ॾाढो ॾुखाईंदड़ रहियो असांखे इन ॻाल्हि जो ज़रूरु अफ़सोस आहे असां त चाहियो पिया चोक हेल्दी इलेक्शन लाइ करियूं और न और इलेक्शन लाइ करियूं जिथे मिलो हिनखे भाकुर पाए मिलो फ़ैसिलो करियूं था यारकी जे माण्हुनि ते 17 यारकी जा माण्हू 24 तारीख़ ते मान
पर इन तर्ज़ अमल जे करे असांखे वधीक मोहबतूं मिली रहियूं आहिनि जेको तर्ज़ अमल बचार दी असांजे ख़िलाफ़ हलो रहियो असांखे वरी बि सही दोस्तनि पर चाहियूं था इलेक्शन करे वठो हेल्दी कॉम्पिटिशन करे वठो पाण सब हिननी कोठन जा माण्हू थी सघे थो केतिरा दोस्त ते वेठा आहिनि साहब इलेक्शन में गॾु कोन हुआसीं पर वाता विञाए कोन्हे विश्वास विञाए कोन्हे अॼु वेठा आहियूं त ठहूं पिया हिकिड़े कोठ जा माण्हू कोई नौकर लॻल कोन्हे त ज़रूरी कोन्हे को मुंहिंजे पोयां हले को फलाणे खान जे पोयां हले इहो फ़ैसिलो हिननि नौजवान खे करणो ऐं ख़ासि तौर ते हिते जेके नौजवान आहिनि ज़रूरी आहे ॻाल्हि करणु इहो असांखे प्लस पॉइंट आहे सिंध जो नौजवान पाकिस्तान जो नौजवान झारखंड जो नौजवान बिलावल भुट्टो सां गॾु हू सम्झे थो बिलावल असांजी निजात चवंदा वो बिलावल जे तव्हांखे हिते नौजवान में रोज़गार बचाइणो आहे उन नए शिकिल में तव्हांखे को नओं नौजवान यासिर हफ़्तो बचाइणो आहे जेको तव्हांजी क़यादत करे इन लाइ कमु वठी सघे ऐं हू तव्हांजी खे लीड करे इन राज्य जा नौजवान हिते बेरोज़गारी हिते इलाही मसइला आहिनि हिते पाणी जी शॉर्टेज आहिनि हेॾा सोबर जांबुर माण्हू जेके मथे लेवानी वाला गणना तव्हांजे रोज़गार लाइ गणना तव्हांजी लाइटुनि लाइ गणना तव्हांजे आरो प्लांट लाइ गणना तव्हांजे रोज़गार लाइ गणना इन सॼे मक़सद खे रखी करे हिकु अमरीका छुटकू इलेक्शन ॾियनि हिन इलेक्शन लाइ तमामु वॾा मुज़मरात थियनि था असरात थियनि था हिते असांखे जानदार क़िस्म जा माण्हू खपनि जेके हड़ो पंहिंजो ख़र्चु करे माण्हुनि लाइ विढ़नि माण्हुनि जे हक़नि लाइ विढ़नि माण्हुनि जा कम कनि ऐं ईअं पार्टी बहितरीन फ़ैसिलो कयो आहे त यासिर बचाणी शायदि सदाम ख़ानदान माण्हुनि मोतबर घरनि में वञनि असां को ॿार कोन वठी आया आहियूं छॾे मरी मां दुबई में कोन वठी आया सभु तव्हांजा को राजा माण्हू तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हांजूं मोहबतूं तव्हांजा कुर्ब रिवायती कान्हे जो उन्हनि असां ॻाल्हाया त ॾाढा शफ़ी ख़ुशी वेठा आहिनि मूं ज़रूरु इहो सोचियो भई पोइ ॾींहंनि खां जेका असां जाती थी आहे इहा FIR ज़रूरु इंसाफ़ यासिर साहब यासिर हफ़्ता बचाणी साहब के ज़िला काउंसिल के उम्मीदवार है उनके जेको मुस्तक़ में जो और जो अस्सलाम वालेकुम मां सब इलाही शुक्रगुज़ार आहियां हेलो मां तव्हां सभिनि जो इलाही शुक्रगुज़ार आहियां जेको हली करे असां लाइ एतिरो मैदान सजायो आहे इतना इंतजाम किया इतना एहतमाम किया इतनी इज्जत दी असां मुझे वॾे मुझे मामे तव्हांखे सर्व कयो तव्हां सां गॾु हलियो इंशाअल्लाह उन उम्मीद ते ऐं उन कमकार खे अॻियां असां अॻियां खणी हलंदासीं ऐं तव्हांखे बि खोलींदासीं तव्हां सां गॾु हूंदासीं तव्हांजे नौजवान सां गॾु हूंदासीं असांजा दरवाज़ा खुलिया पिया असांजा घर खुलिया पिया असां तव्हां सां गॾु जुड़ियल आहियूं इंशाअल्लाह आख़िर ताईं तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं शुक्रगुज़ार आहियां पार्टी पीपल्स पार्टी जे मुझे मथा एतमाद कयो ऐं तव्हां सभु खे अॼु उन ई बैनर जे हेठि सभिनि खे गॾु कयो महिरबानी आखिर में शायद बागे कुछ बना जोशी भी थोड़ा कुछ इज़हार बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सबका पहिरीं असांजो क़ाबिल एहतराम एक साल का नाज़म ऐं एक डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर आबिद यूसुफ बचाणी साहब असांजो मौजूदा नॉमिनेटेड पाकिस्तान पीपल्स पार्टी जो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो उम्मीदवार आबिद यासिर आफ्ताब बचाणी साहब गुलाम मोहम्मद बागी साहब ऐं कोट खान मोहम्मद बोलदार जा मौजूदीन अस्सलाम वालेकुम असां सभिनी जो साथ ॾिनो असां सभिनी जो साथ ॾिनो हाणे असांजी वारी आई आहे असां सभिनी जो साथ ॾिनो हाणे असांजी वारी आई आहे को साथ छॾे को साथ ॾे असां पाण मल्हाए ॾींदासीं अॼु तमामु ख़ुशी थी आहे कोट खान मोहम्मद बोलदार में जेके इन्हनि दोस्तनि जेको एॾो ज़बरदस्त प्रोग्राम अरेंज कयो आहे अगर जे दोस्तन की इजाजत हुजे ताज ॻाल्हाइजे अगर के नाराज़ सब खां पहिरीं
असांजो एनएन ते हिकिड़ो मुज़ाकरो हले थो, सभु दोस्त ॾिसंदा हूंदव। उते अॼु खां ॿ ॾींहं पहिरीं हिकिड़े रबर जे कूलर मूं ते पर्सनल अटैक कयो। रबर जो कूलर जंहिं मूंखां 100 सिलाई मशीनूं वरितियूं, पूरियूं 100 सिलाई मशीनूं वरितई ऐं राति जे पेट में पंहिंजे माइटनि खे विराए छॾियो, ॾींहं जो बि नथो विराए ऐं चैलेंज थो करे त अॻिलो चेयरमैन अचे त उन सां मुज़ाकरो करे। 50 नलका 100 सिलाई मशीनूं ऐं हुन खां पोइ 15 व्हील चेयर्स ऐं सोलर सिस्टम ऐं सभु तस्वीरूं मौजूदु आहिनि। ये सभु तस्वीरूं असां जेके बि जेका शइ ॾींदा हुआसीं उनजी असां तस्वीर कढंदा हुआसीं, उनजे उहा इन जे लाइ उहा रिकॉर्ड में मौजूदु रहे। छाजे करे कंहिंजी असां फेसबुक ते वाचे करे न रखी छो त कंहिंजी इज़त मजनू न थिए, बाक़ी रिकॉर्ड जे लाइ मौजूदु आहे। अॼु उहो रबर जो कूलर असां खां भॼी वियो आहे ऐं हाणे असां वापसि खणंदासीं बि न। इंशाअल्लाह ताला असां पार्टी जी सियासत कयूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंमें कई वॾी पार्टी आहे, कई दोस्त अचनि था, कई दोस्त वञनि था। हीअ कारवा आहे, हीअ इंशाअल्लाह ताला हलंदो रहंदो। 24 जुलाई ते तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार यासिर आफ्ताब बचाणी, चेयरमैन शाहिद समद औदानी ऐं पाण तव्हांजो ख़ादिम ऐं वाइस चेयरमैन ते सदाम आरी सर ऐं असांजो हिते जो जनरल काउंसिल, सभिनीनि जो निशान तीर आहे। निशान कहिड़ो आहे असांजो? निशान कहिड़ो आहे असांजो? टई थप्पा। बाक़ी हिकिड़ो दोस्त असांखे चए थो ही इम्पोर्टेड ही बाबा कंहिंखे थो चए इम्पोर्टेड? ॿुधायो त सही। ही जेके खानदानी माण्हू आहिनि असांजा उन ॾींहुं बि मूं चयो इहो जेको इम्पोर्टेड आहे इहो पाण स्कूल मां पढ़ियो आहे, जेको हाजी याकूब बचाणी जेका यूनियन पार्क सिंगार ते ज़मीन ॾिनी जंहिंमें इहो ज़बरदस्त हले थो स्कूल ऐं हुन इन्हनि ते मञियो पाए त हा हुन मां पढ़ियो आहियां। बाबा जेकॾहिं तूं मञींदो तूं हुन स्कूल मां पढ़ियो आहीं त पोइ भला ॿुधा जे उहा ॿधी ॾिनी उहो इम्पोर्टेड कीअं थियो? पहिरियों त इहो सुवाल था। ॿियो जेको चोर दरवाज़े मां अंदरि अचण था चाहिनि, असां हिननि खे चोर दरवाज़े मां अचण न ॾींदासीं। असांखे पहिरीं कामयाबी मिली कोठे दायदाने में जॾहिं असां फॉर्म भरण जे लाइ उतां निकितासीं त जेको इस्तक़बाल थियो उहे तव्हां कंहिंखां बि लिकियल कोन्हे। गाॾियूं हिननि वटि हुयूं पर हिननि जूं गाॾियूं ख़ाली हुयूं। पोइ ॿी कामयाबी असांखे उते मिली जेका आरओ ऑफिस में मिली, जिते पंहिंजो वकील करे आया, ज़बरदस्ती ऐं डंडे जे ज़ोर ते हिननि असांजा फॉर्म ते कैंसिल कराया, पर उतां अलाह ताला असांखे कामयाबी ॾिनी। टी कामयाबी असांखे सिविल कोर्ट मां मिली, जिते सेशन कोर्ट मां जिते असांजो उतां फॉर्म बहाल थियो। आउं चवां थो त 5वीं तारीख़ ते हिकिड़ो फ़ैसिलो कयो त हीउ जेको काउंसलर आहे, काउंसलर जो फॉर्म रद्द थी वेंदो, असांजो काउंसलर बि हिन मुक़ाबले ईंदो। ऐं उहो मूंखे ॻोल्हे ॾियनि उहे दोस्त जेके अनाउंस करण वारा हुआ, उहो काउंसलर किथे आहे जेको बिना मुक़ाबले पे आयो? ॻोल्हे अचो। उन खां पोइ हिन जा मोराल डाउन आहिनि, हीअ भॼी विया आहिनि, हीअ खारनि जे हेठां लिकी विया आहिनि। इंशाअल्लाह ताला 24 जुलाई खां पोइ हीअ तव्हांखे नज़र बि न ईंदा ऐं 25 जुलाई ते जेको रिज़ल्ट ईंदो हिननि जी ज़मानत ज़ब्त थींदी ऐं हिननि जा फ़ाक़ा थींदा। हाणे आउं सभिनी जे दोस्तनि जो शुक्रिया अदा करियां थो, महिरबानी मुंहिंजी।